आगाह कयां के हैदराबाद में एंटी करप्शन की खास अदालत में सिंध यूनिवर्सिटी करप्शन केस की ॿुधणी थी है। अदालत पारां जांच ऑफिसर के चालान पेश करण लाइ आख़िरी मोहलत ॾींदे छंड पटी है। अदालत तरफां एक ऑफिसर के गिरफ़्तार करण जो हुकुम भी ॾिनो वियो है। अपडेट कयूं पिया हैदराबाद में एंटी करप्शन की खास अदालत में सिंध यूनिवर्सिटी करप्शन केस की ॿुधणी थी। अदालत पारां जांच ऑफिसर के चालान पेश करण लाइ आख़िरी मोहलत ॾिनी है। अड़ी छंड भी पटी है जैं अदालत तरफां एक ऑफिसर के गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो है। तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद में नसीर चना का। नसीर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद की एंटी करप्शन की खास अदालत में यूनिवर्सिटी करप्शन केस की ॿुधणी थी है। ॿुधणी दौरान जो केस जो जांच ऑफिसर हो वो चालान पेश न करे सघियो, जंहिं अदालत जांच ऑफिसर के छंड पटींदे चालान पेश करण के लिए आखिरी मोहलत ॾेई छॾी है। एंटी करप्शन के स्पेशल जज अब्दुल गफूर कलोड़ की अदालत में सिंध यूनिवर्सिटी करप्शन केस की ॿुधणी थी, जंहिं दौरान अॻूणो वाइस चांसलर डॉक्टर फतेह मोहम्मद, अॻूणा रजिस्ट्रार अमीर अली अबड़ो और सलीम चांडी समेत 50 खां वधीक उस्ताद ऑफिसर और ठेकेदार अदालत में पेश थिया। जांच ऑफिसर सैफुल्लाह हालीवुड जो चालान पेश न करे सघियो, जंहिं अदालत केस छंड पटी जंहिं ट्रांसपोर्ट कमेटी के टेंडरन ते सही कंदड़ ऑफिसर खालिद मीरानी के भी गिरफ़्तार करे ईंदड़ ॿुधणीअ ते पेश करण जो हुकुम ॾिनो। उन मौके ते अदालत पंहिंजे रिमार्क्स ॾींदे चयो त 10 महीना गुज़री विया आहिनि, केस में तव्हां को भी सबूत पेश न करे सघिया आहियो। तव्हांखे आख़िरी वार्निंग ॾियूं था त 8 ॾींहंनि बदिरां 15 ॾींहं ॾियूं था, केस जा सबूत खणी अचो, न त 5 ॾींहंनि में अदालत पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाईंदी। अदालत रिमार्क्स में चयो त जेके केस जे टेंडर में हिसो ईंदा प्रोफेसर अली असगर हिकिड़ो जेको मुल्क ख़बर हो उनखे बि तव्हां केस में नामज़द ठीक है कयो आहे। नसीर, बड़ी मेहरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।